खैरपुर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पुलिस मुक़ाबले धमाकेदार मादो ऐं हथियार रखण जे 6 केसनि में गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़ाइम एटीसीए जे स्पेशल जज इनाम अली मलिक जे अदालत पीर ॻोठ थाणे जी पुलिस सां मुक़ाबले नाजाइज़ असलो रखण, धमाकेदार मादो रखण ऐं दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल थियल 6 अलॻ-अलॻ केसनि जी ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान केस में जवाबदार ॼाणायल बशीर अहमद वल्द गुलाम शबीर उॼण, एजाज़ वल्द सईद खान बोज़दार, मोहम्मद कामिल वल्द साईंदाद बुर्दी, आशिक वल्द अब्दुल खालिक जागीरानी, शकील वल्द अहमद बबड़ ऐं माशूक वल्द मोहम्मद उर्स शेख मथां ॾोह साबित थियण ते 27 साल क़ैद बा मुशक़त ऐं ॾेढ लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। जवाबदार बशीर उॼण ऐं जवाबदार आशिक जागीरानी खे गैर कानूनी हथियार रखण जे अलॻ-अलॻ केसनि में 7 साल वधीक क़ैद ऐं 40 हज़ार रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई ऐं जवाबदार एजाज़ पोज़दार खे धमाकेदार मादो रखण जे केस में वधीक 10 साल क़ैद ऐं 50 हज़ार रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जवाबदारनि मथां इल्ज़ाम हुयो त उन्हनि पीर ॻोठ थाणे जी हद ग़ुलाम अलीअ खां हादल शाह वेंदड़ लिंक रोड वटि तारीख़ 23 डिसंबर 2015 ते ॾोह जे इरादे सां बीठल हुआ त गश्ती पुलिस सां मुक़ाबलो थी पियो ऐं जवाबदारनि वटां पुलिस धमाकेदार मादो, पिस्टल, रिवाल्वर ऐं ॿिए हथियार हथ करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया हुआ।